जी नाज़रीन, थरपारकर ज़िले में कोरोना की वबा पकड़ियल आहे। जेका वॾे तइदाद में जेका से कोरोना जा जेके केस आहिनि उहे पकड़जंदे नज़र अचनि पिया। ख़ौफ़ पकड़ियल आहे शहरनि में, ऐं शहरनि जी जेका सूरत हाल आहे उन हवाले सां मास्क जेके आहिनि उहे शिकायतूं मिलनि पियूं। हिकिड़ो त महांगी अॻिते मिलनि था, ॿियो आम माण्हू जेके आहिनि उन्हनि खे मास्क मिलणु तमामु मुश्किल आहिनि। शहरनि में जेका से सूरत हाल छा आहे, ऐं शहरनि में जेका से हिते ॻोठाणा अचनि पिया, रहवासी अचनि पिया, उहे बग़ैर मास्क जे घुमनि पिया। हुकूमत जेका से सख़्तु हिदायतूं कयूं आहिनि त को बि जेका शहरी आहे उहो बग़ैर मास्क जे ॿाहिरि न निकिरे, पर सूरत हाल इहो आहे त ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि खे मास्क मिलणु तमामु मुश्किल आहे। शहरनि जी जेका सूरत हाल आहे उन में जेके ॾिसूं था त मास्क मिलनि कोन पिया। अचो त इन्हनि शहरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त छा मास्क छो कोन पातो है? 50 रुपया कितना आनी होगा? छो मास्क ना पायो? ॾिसो ही वायरस हले पियो, ही जेको बीमारी हिन में माण्हू असीं मजूर लाया 50 रुपया अचनि किथां? केतिरो जो विकिरो थी वियो? 50 रुपए 50 रुपए जो ही मास्क स्टोर वारा ॾियनि पिया। अच्छा, मास्क छो कोन पातो है? 50 रुपया है, 60 रुपया है, कितना केतिरे जो है? 50 या 60 रुपये। अच्छा, केतिरे वरितो? 30 रुपए में? पहिरीं केतिरे जो? 50 रुपए। माना अॼु हिननि वधाए छॾियो। सख़्ती कानून जी एतिराम कंदे असांखे मास्क पाइणु ज़रूरी थी वियो आहे। त हिन मेडिकल स्टोर वारनि मास्क थी 40 खां 50 रुपए ताईं बि विकिरो करणु लॻा, ऐं सैनिटाइज़र जेको आहे उहो 100। जी नाज़रीन, तव्हां जे हिते जा शहरी आहिनि, ॻोठाणा जेके शहर पहुतल उन्हनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। आमतौर ते मास्क मिलनि कोन पिया, शिकायत मिले पई त मास्क ब्लैक ते विकिरो थियनि पिया। पर हीअ सूरत हाल आहे, थरपारकर में गुरबत आहे, महांगाई आहे, माण्हू इंतिहाई परेशान आहिनि, खाधे पीते जे लाइ परेशान आहिनि। उहो उन्हनि वटि हिकु इहो सुवालु आहे त उहे मास्क किथां ख़रीद कनि? मास्क महांगा मिलनि था, मास्क जेका से अमीर माण्हू पाए घुमनि था। थर जा जेके रहवासी आहिनि उन्हनि खे मुंहुं ढकण जे लाइ उन्हनि खे को कपिड़ो नथो मिले, त हिन सूरत हाल में उहे मास्क कीअं ख़रीद कनि? हुकूमत खे घुरिजे त मास्क जेके आहिनि घटि में घटि तव्हां हिदायतूं कयो था त जेके रहवासी ग़रीब आहिनि उन्हनि खे मास्क त फ्री में ॾियो, जीअं त माण्हू पंहिंजो मुंहुं ढके। जेका तव्हांजा जेके इंतिज़ाम आहिनि, जेके तव्हांजूं सख़्तियूं आहिनि उन्हनि खे मुंहुं ॾेई सघनि।